ब्रांड न्यू फ्लैगशिप स्मार्टफोन। तो यहाँ पर दोस्तों ये है हमारे पास में ब्रांड न्यू मी 10T Pro। आज आप इस वीडियो को आगे देखते हैं और दोस्तों मैं आपसे बात करता हूँ इसी मी 10T Pro के बारे में। करते हैं इसको अनबॉक्स, सकते हैं कैसा है ये फोन और क्या ये वाकई में एक प्रो है या नहीं। लेकिन मजे की बात कि ये फोन मिलने वाला है आप में से किसी एक लकी व्यूअर को। तो आप दोस्तों अभी काफी जल्दी से इस वीडियो को लाइक और शेयर कर दीजिए और देखते हैं क्या है कहानी इसी मी 10T Pro की। नमस्कार दोस्तों, मेरा नाम है गौरव, आप देख रहे हैं टेक्निकल गुरुजी। चलिए शुरू करते हैं। हाँ बादशाह तो इलाही दफ़ा अनबॉक्सिंग कई आहे पुट। हाणे असांजो वारो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मीर संदीर ऐं अॼु असां वटि आहे शामी जी जेका फ़ोन आहे MI 10T। अॼु असां हुनजी अनबॉक्सिंग कंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन में छा छा आहे ऐं रिव्यू वग़ैरह हर शइ तव्हांखे ॾींदासीं। ॾिसो तव्हां मतिलबु कहिड़े क़िस्म जो जेको स्मार्टफोन आहे नओं लॉन्च थियो आहे, ख़ासि करे पाकिस्तान में, ऐं 7-8 महीना अॻु लॉन्च थी चुको आहे। फ़िलहाल अॼु जेको आहे उहो असां वटि आहे। ॾिसूं था हिन में छा छा आहे। अनबॉक्सिंग त सभिनी खां पहिरियां हिनखे दॿो खोलियोसीं। दॿे में मोबाइल न आहे, उहो छाकाणि ॿ संभाल रखियो आहे। हिन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं कुझु सामान हितां कढी ॾिसूंसि त असां वटि जेको हिते लॻियलु आहे सिम कढण लाइ पिन ऐं बैक कवर ऐं कुझु इंस्ट्रक्शन्स बुक जेके हूंदा आहिनि, मैनुअल बुक्स, उहे असांखे हिते ॾिना विया आहिनि। ऐं ॿियो हिन पाठे में कुझु बि न आहे, मतिलबु ईअं ख़ाली पाठे में विड़ियो ॾिना असांखे कली जेका मोबाइल में चाढ़ियल हुई। गारंटी कार्ड, ठीकु, हुन खां पोइ चार्जर ऐं हुन खां पोइ जेको आहे असां वटि चार्जर जी जेका लीड आहे उहा असांखे हिननि ॾिनी आहे। तमामु सुठे क्वालिटी जेका चार्जर आहे, तमामु स्पीड बि अथसि। तव्हांखे लास्ट में हिनजी स्पीड बि चेक करायां थो। त हाणे असां वटि जेका फ़ोन आहे उहा आहे जेको ॾिसो ज़बरदस्त यार। छा त मतिलबु ॾिसो क्वालिटी जेका तव्हां ॾिसो न, बैक कवर में जेकी चमकाट जेका हूंदी आहे न, ऑसम। हेठों लाउड अथसि, हेठों सिम जैक बि हेठों अथसि, चार्जिंग ऐं मथों बि असांखे हिकु लाउड मिली वेंदो ऐं साम्हूं कैमरा। ऐं तव्हां ॾिसो बाक़ाइदा जेको हलण जो स्टाइल आहे, तव्हां ॾिसो हितां कैमरा। ऐं जेकॾहिं हिनखे ओपन कयां कैमरा, ऐं कैमरा में जेकॾहिं हुन सेटिंग में जेकॾहिं तव्हांखे ॾेखारियां, तव्हां हितां रिज़ल्ट बि ॾिसो। ऐं वीडियो सेटिंग में तव्हांखे ॾिसां, हे ॾिसो वीडियो में तव्हांखे 8K जो रेज़ोल्यूशन हितां मिलंदो ऐं हुन खां अलावा तव्हांखे स्लोमो में 960 FPS ताईं मिली वेंदो। जेको स्लोमो हूंदो आहे, जेको आईफोन ते तक़रीबन कमु कंदो आहे, ऐं 8K रेज़ोल्यूशन तव्हांखे आराम सां हिते मिली वेंदी हिन जे लाइ ख़ासि करे। ऐं हाणे जेकॾहिं असां मोर सेटिंग में वञी करे तव्हांखे ॾेखारियां त हिते तव्हांखे उहे इलाही सारा फीचर्स मिलंदा जेके कंहिं आम स्मार्टफोन में न हूंदा आहिनि। ॾिसो के इलाही फीचर्स जेके तव्हांखे स्लोमो जो लाइ ऑप्शन मिले पियो, तव्हां कहिड़ो स्लोमो रखणु चाहियो था। ऐं तव्हां कैमरा जो रेज़ोल्यूशन ॾिसो न कीअं, मतिलबु छा यार, ज़बरदस्त क्वालिटी तव्हांखे फ़राहम करे पियो। हुन खां पोइ जेकॾहिं असां हिन में वञूं ॿी सेटिंग्स में, त उहे बि हिन में आराम सां ऐं सुठे नमूने कमु करे रहिया आहिनि। स्लोमो में असांखे इहो मिले थो 1080p क्वालिटी आहे, उहो ॾियनि था 960 FPS में। जेकॾहिं असां हिनखे अञा घटायूं त असांखे 4K, ऐं जेकॾहिं असां हिनखे 240 ताईं कयूं असां हिनखे असांखे पोइ असांखे उहो 8K जो रिज़ल्ट असांखे आराम सां ॾेई वेंदो। ऐं हाणे मां ॾिसो त मोबाइल जी जेका हलण जी स्पीड आहे माशाल्लाह ज़बरदस्त। हिन में जेका ख़ासि मोबाइल जी हलण जी स्पीड खे हिननि रखियो आहे 144 हर्ट्ज़ ताईं, जीअं तव्हांजी मोबाइल जेका हैंग बिल्कुलु न थिए ऐं आराम सां कमु कंदी रहे। गेमिंग कयोसि, कुझु बि कयोसि, ख़ासि गेमिंग जे लाइ ठाही वई आहे ऐं तव्हां हुन में गेमिंग करे सघो था। ख़ासि करे गेमिंग जे लाइ ठहियलु आहे। ऐं जेकॾहिं असां सेटिंग में अबाउट फोन में जेकॾहिं वञी ॾिसूं त असांखे एंड्रॉइड 11 वर्जन असांखे मिली थो वञे। तव्हां ॾिसो हितां। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हीउ जेको स्मार्टफोन आहे उहो ईंदड़ 5G सपोर्टेड फ़ोन आहे। जेकॾहिं तव्हां वटि 5G अची थी वञे त उहो आराम सां तव्हांजी जेका 5G आहे उहो सपोर्ट करे वेंदी। जेकॾहिं असां हिनजी ॿी सेटिंग वञी करे ॾिसूं त असांखे इलाही सारा सेटिंग्स मिलंदा। असेसिबिलिटी में जेकॾहिं वञी करे ॾिसूं त बि असांखे उते नवां सेटिंग्स मिलंदा जेके ओल्ड में न आहिनि। भरिसां बटन ते फिंगर प्रिंट मौजूदु आहे। एंड हुन खां अलावा हिते ॿिया सारा जेके फीचर्स जेके नवां हिन में एड कया विया आहिनि, जेके एंड्रॉइड 10 में आहिनि, जेके एंड्रॉइड 10 में न आहिनि, ऐं हिन में जेके आहिनि उहे फीचर्स एड कया विया आहिनि।
साईं मुंहिंजा उन खां पोइ असां कंदासीं पबजी खे ऑन, छाकाणि गेमिंग स्मार्टफोन आहे ऐं जंहिं दोस्त वरिती आहे उन ख़ासि करे वरिती आहे गेमिंग जे लाइ, मतिलबु पबजी जे लाइ। पबजी असां हिनखे ऑन था कयूं ऐं ॿियनि स्मार्टफोन जी स्पीड जे भेट में हे तमामु जल्दी ओपन थींदी। बहरहाल हिते नेट जो तमामु घणो मसइलो थी रहियो आहे, शायदि पबजी ऑन थिए बि हले न। फाइनल दोस्तों वाईफाई कनेक्ट करण खां पोइ पबजी जेका असांजी ओपन थी चुकी आहे ऐं तव्हां जेकॾहिं मां सेटिंग तव्हांखे करे ॾेखारियां ग्राफिक्स में, त ग्राफिक्स में तव्हांखे अल्ट्रा HDR तव्हांखे सपोर्ट में मिली थो वञे। हितां तव्हां ॾिसो त जेको आहे सो तव्हांखे बैलेंस मूड, स्मूथ मूड, तव्हांखे मतिलबु जेको सेकेंड लास्ट ऑप्शन आहे ओसिताईं तव्हांखे जेको ऑप्शन आहे उहो ग्राफिक्स में मिली थो वञे ऐं एक्सट्रीम एंड प्लस में जेको 90 FPS आहे ओसिताईं तव्हांखे हिन जी सपोर्ट जेका उहा मिली थी वञे। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हिनखे गोल फेराइणु चाहियो, हिननि खे तव्हां ॾिसो कीअं स्लिम तरीक़े सां, मतिलबु ऑसम तरीक़े सां जेको आहे उहो पबजी कमु करे रहियो आहे। उन खां पोइ जेकॾहिं आउं तव्हांखे हिनखे वरी सेटिंग वञी करे ॾेखारियां ऐं तव्हांखे रिफ्रेश रेट जेका हिन जी आहे उहा तव्हांखे ॾेखारियां, उहा 144 हर्ट्ज़ मैक्सिमम आहे ऐं जेका हिन जी स्पीड आहे उहा तव्हां ॾिसी सघो था कीअं, मतिलबु डिस्प्ले स्पीड जेका हूंदी आहे उहा हली रही आहे। हिन जी डिस्प्ले VR सपोर्टेड आहे। उन खां अलावा तव्हां हिन बैकग्राउंड जेको आहे उहो लिमिट उहो तव्हां पंहिंजे हिसाब सां उहो रखी सघो था। बैकग्राउंड में कहिड़ा कहिड़ा एप्स आहिनि उहे हलनि, कहिड़ा न हलनि। के वरी फेक एप्स हूंदा आहिनि जेके मोबाइल खे ख़राबु कंदा आहिनि, उन्हनि खे बंदि करण जे लाइ या आराम सां हिन में अलॻि अलॻि पंहिंजा सेटिंग्स ॾिनल आहिनि, तमामु बहितरीनु। ऐं ॿी ॻाल्हि इन तव्हांखे मां ॿुधायां त हिन में ईयरफोन जो को बि पोर्ट न आहे ॾिनल, हेठों न मथों कंहिं बि पासे में ईयरफोन जे लाइ हिनखे जाइ न आहे ॾिनल। ऐं ईयरफोन जे लाइ असांखे अलॻि पिन ॾिनी आहे, हेॾो चार्जिंग केबल जी पिन असां लॻाईंदासीं ऐं ॿिए जाइ ते असांखे ईयरफोन जे लाइ जाइ ॾिनी अथनि, जीअं तव्हां हिनखे ईयरफोन तौर बि यूज़ करे सघो था। नंढे पिन खे बाक़ी हुन चई तव्हांखे असां ईयरफोन लाइ कान ॾींदासीं। मथां हिकु लाउड ॾिनल आहे असांखे ऐं हेठों बि जेको आहे सो असांखे लाउड ॾिनल आहे। त दोस्तों हीअ अॼु वीडियो उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। हाणे तव्हांखे लास्ट में हिन जी चार्जिंग जेका स्पीड आहे उहा ॾेखारियां थो। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे प्रेस कयो। मिलंदासीं इंशाल्लाह अहिड़ी इंट्रेस्टिंग वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।